हालानी मां ख़बर ईंदा हलो त हालानी में गुज़िरियल रात पुलिस जी जवाबी फायरिंग में मारिजी वयलनि फौरन जा लाश हालानी अस्पताल जे मुर्दा खाने में पयल हुआ। 14 कलाक गुज़रण खां पोइ मिसमात हीरान खातून खोसो अची करे पंहिंजे पुट रहीम खान खोसो जो लाश वसूल करे संदसि ॻोठ फैज़ मोहम्मद सोडड़ खणाए वई। जॾहिं त मिसमात हीरान खातून मीडिया खे ॿुधायो त मां पंहिंजे पुट सां जॾहिं बि ॻाल्हाईंदी हुयसि त हू मूंखे ॿुधाईंदो हो त मां कराची कमायां थो। हिन चयो त मुंहिंजो पुट फोरू न हो, ख़बर नाहे त हू हिते कीअं पहुतो ऐं कहिड़े तरीक़े सां मारियो वियो आहे। जॾहिं त ॿिए मारिजी वियल मोहम्मद सलीम कलोड़ो जो संदसि मां मिसमात बदर खातून लाश वसूल कयो। ॿिए पासे हालानी थाणे त नज़ीर ओड जी फरियाद ते ॿिनि मारिजी वियलनि ऐं हिकु नामालूम माण्हू मथां गुनाह नंबर 32/2023 तहत केस दाख़िल कयो वियो आहे। ॿिए पासे हालानी SHO ॿुधायो त मारिजी वियलनि फौरन वटां 2 पिस्तौल, हिकु मोटरसाइकिल ऐं मोबाइल फोन हथ आया आहिनि। जल्द ॾुआरियुनि ऐं सहूलियतकारनि खे गिरफ्तार कयो वेंदो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।